सुन्नी भी आहिनि, वहाबी आहिनि, देवबंदी आहिनि, बस इहो याद जेके भी शरीक थिया आहिनि उन्हनि शिरकत करे काइनात खे पैगाम ॾिनो आहे त असांजे घरनि जा ज़ाती इख़्तिलाफ़ात हिक पासे न इख़्तिलाफ़ात हुया न आहिनि न कॾहिं रह थींदा, लेकिन तौहीन रिसालत जे ख़िलाफ़ असां कल्ह बि गॾु हुयासीं, अॼु बि गॾु आहियूं, क़यामत ताईं गॾु रहंदासीं। इन जे लाइ जो काइनात जे जंहिं मुस्तफ़ा जी फिरांस जे सदर तौहीन कई आहे, क़ुरान मजीद जी आयत ॿुधाए पई वरफ़अना लका ज़िक्रक, हे मुस्तफ़ा असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे, पोइ जंहिंजे ज़िक्र खे बुलंद रब करे उन जी तौहीन ही फिरांस जो हिकु सदर छा अहिड़ा हज़ारे गुस्ताख़ आया ऐं वासिले जहन्नम थी विया हलिया। मोहम्मद कल्ह भी नबी हुयो, अॼु भी नबी आहे ऐं पूरो उमरकोट शहर इन इhtjaj में शामिल आहे। इहो असांजे फर्ज़ में शामिल आहे, छाकाणि त जाहिल फ्रांस वारनि इंसानियत जे रहबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जे नाले सां जेका बेरुखी कई आहे, जेका खाकनि जे मामले में उन ते सॼी मुहज़ब इंसानियत, सॼी मुहज़ब दुनिया इhtjaj में शामिल आहे। असांजी पूरी हिंदू बिरादरी, पूरी उमरकोट शहर जी वापारी बिरादरी, उल्मा कराम ऐं हर समाजी तरह जेके बि सुलझियल माण्हू आहिनि उहे सभु इन इhtjaj में शामिल आहिनि। असीं मज़म्मत कयूं था फ्रांस जी इन हरकत जी, ऐं जेको बि माण्हू मज़हब ऐं इंसानियत जे ख़िलाफ़ नाजाइज़ हरकत करे थो, सभु इंसान दोस्त उन जे ख़िलाफ़ आहिनि। असीं सख़्ती सां वापारी बिरादरी ऐं हिंदू बिरादरी जे तरफ़ खां अवां सभिनी जो शुक्रिया। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं अज़मत छा आहे ऐं ॿी ॻाल्हि ही त हू असांखे चवंदा। अॼु पूरी दुनिया जे अंदरि ॾिसो आलिमी मीडिया ते छा आहे त दहशतगर्द केरु आहे त मुस्लमान दहशतगर्द आहे, इंतिहा पसंद केरु त मुस्लमान इंतिहा पसंद, शिद्दत पसंद केरु आहे त मुस्लमान शिद्दत पसंद। ऐं पुछणु चाहियां थो तव्हां खां, असां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जल्ल जलालुहु जो नबी मञूं था न, ऐं जेकॾहिं को शख़्स हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान जे अंदरि गुस्ताखी करे उहो मुस्लमान कोन्हे, असांजो इहो ईमान आहे। यहूदी हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो नबी मञनि था, असीं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जो पैगंबर ऐं नबी मञूं था, ऐं जो को शख़्स हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जो नबी न मञे उनखे असीं मुस्लमान नथा सम्झो। जॾहिं त असीं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मञूं था, उन जी तौहीन खे कुफ़र सम्झूं था, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जो पैगंबर नबी मञूं था, उन जी तौहीन खे असीं कुफ़र सम्झूं था, त तव्हां ॿुधायो त शिद्दत पसंद मुस्लमान थियो या ईसाई थियो, इंतिहा पसंद यहूदी थियो या मुस्लमान थियो, दहशतगर्द ईसाई यहूदी थियो या मुस्लमान थियो। इन करे जेकॾहिं दुनिया जे अंदरि दहशतगर्दी आहे, दुनिया जे अंदरि जेकॾहिं इंतिहा पसंदी आहे, दुनिया जे अंदरि जेकॾहिं शिद्दत पसंदी आहे त उनजो कारण ऐं उनजो सबबु मुस्लमान कोन्हे, उनजो कारण ऐं सबबु यहूदी ऐं ईसाईयत। अज़ीज़ान गिरामी, असांजो इहो इhtjaj पंहिंजी रियासत खां बि आहे, पंहिंजी रियासत खां मुतालबो कयूं था। असीं मुस्लमान हर शइ बर्दाश्त करे सघूं था। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी अहिड़ी आहे जंहिंजे मथां असांजा बच्चा, असांजी जान, हर शइ कुर्बान करणु लाइ हर मुस्लमान, ऐं हिन जे अंदरि इहो बि कोन्हे ज़रूरी त निमाज़ी हुजे या गैर निमाज़ी हुजे, दाढ़ी वारो हुजे या बिना दाढ़ी जे हुजे, जेको बि मुस्लमान आहे जंहिंजे दिलि जे अंदरि ईमान आहे, जंहिंजे दिलि जे अंदरि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी दौलत आहे, उहो कॾहिं बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जे अंदरि गुस्ताखी बर्दाश्त नथो करे सघे। असां हिंदू बिरादरी मुसलमान भाइरनि सां गॾु आहियूं, छो त इस्लाम अमन ऐं भाईचारे जो मज़हब आहे, इंसानियत जो दर्स ॾिनो आहे। असां चाहियूं था त पाकिस्तान जी गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त फ्रांस जो जेको सिफ़ारतकार आहे उनखे बदर कयो वञे, जेके बि एशियाऊं हिते हली रहियूं आहिनि उहे बि फ्रांस जो बंदि कयूं वञनि, जीअं असांजे मुसलमान भाइरनि जी
जेका दिल आज़ारी थी है उनखे असां नथी ॾेई सघूं ऐं शहदादपुर में जेको वाक़ियो थियो आहे उन जी बि असां हिंदू बिरादरी जे तरफ़ां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असीं इंसानिया खां मुतालबा था करियूं त अहिड़नि शरपसंदनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, छो त दुनिया में इहो तासर आहे त पाकिस्तान में जेके रहंदा ही दहशतगर्द आहिनि, ही इंतहा पसंद आहिनि। ऐं उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त अवां दहशतगर्द आहियो, अवां इंतहा पसंद आहियो, छो त अवां दुनिया में जेको आहे भगोड़ फैलाइण चाहियो था, अवां सॼी दुनिया में इंसानियत खे ख़तम करण चाहियो था। इहो फ्रांस जो जेको कुतो सदर आहे इहो इंसानियत जे ख़िलाफ़ आहे ऐं इंसानियत जो दुश्मन आहे ऐं इंसानियत में अफ़रा तफ़री फैलाइण चाहे थो। असां सख़्त लफ़्ज़ में हिंदू बिरादरी जे तरफ़ां जेके मुल्क जेके इंतहा पसंदी जी तरफ़ आहिनि, इंडिया बि आहे, इंडिया में बि इंतहा पसंदी आहे, हुते बि असांजे मुस्लमाननि खे रंजायो वञे पियो। असां कश्मीर में जेको थी रहियो आहे उन जी बि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था, छो त असां इंसानियत जा पुजारी आहियूं, असीं सूफ़ीज़म जा पुजारी आहियूं। आके शाया किए गए हैं, जैसे मौलवी साहब ने कहा कि अगर एक फर्द वाहिद की बात है, लेकिन वहाँ के फ्रांस के सदर ने उस अमल का उसने उनके साथ जो है इजहार किया है कि वो भी उनके साथ शामिल है। दोस्तों, अगर हम कुछ नहीं कर सकते तो कम से कम हुकूमत पाकिस्तान से मुतालबा ज़रूर करते हैं कि फ्रांस के सफ़ीर को बेदखल किया जाए। और दूसरी बात, जैसे हमारे उल्मा करम ने देखो सारी डिटेल तो हमारे उल्मा करम ने कह दी है, खास करके जो भी उसकी अशिया हमारे मुल्क में आती है ये एक तरीकाकार है कि उसका हम उसका बाइकाट करें, वो चीज़ ना खरीदें।